दोस्तों एक वॾी कम जी ख़बर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। ज़ेर ज़िंदगी सीज़न 2 जे हवाले सां हिकु नई अपडेट। दोस्तों ज़ेर ज़िंदगी ड्रामो पंहिंजे वक़्त जो बहितरीन ड्रामो हुयो ऐं उन जी कहाणी अधूरी रहिजी वई, जंहिंमें कमाल खान ऐं जेको हाकिम खान ज़िंदा हुया ऐं हीरो मारिया विया हुया। तव्हांखे यादि हूंदो जंहिंमें ज़ालिम खटियो हीरो हाराए वियो हुयो। हाणे उन ड्रामे जी कामयाबी खां पोइ ॿीहर हिकु वरी अहिड़ो ई ड्रामो वरी साॻी लोकेशन यानी घोटकी ऐं मीरपुर माथेले जी लोकेशन ते अहिड़ी तर्ज़ जो ड्रामो वरी तयारु कयो वञे थो। उनजो जेको आहे स्क्रिप्ट लिखिजी चुको आहे, डायरेक्टर सभु कमु तयारु करे छॾिया आहिनि। दोस्तों ईद जेका अची रही आहे, ईद उल अज़हा, इन खां पोइ इन जी धमाके सां शूटिंग स्टार्ट कई वेंदी। सम्झो तव्हां ईअं सीज़न 2 हूंदो इहो ज़ेर ज़िंदगी, लेकिन नालो त ॿियो रखंदा इन जो, लेकिन ड्रामो ओड़ी कट जो ऐं ओड़े हिसाब सां हिकु ड्रामो ठाहींदा हिन में वरी ज़ालिम खे मारींदा आख़िर में, ऐं हिन में वरी हीरो खटे वेंदो, यानी उन तर्ज़ जो ड्रामो इहो चई सघिजे थो। ऐं इहो सम्झो तव्हां सीज़न 2 सम्झी सघो था ज़ेर ज़िंदगी, ईअं अंदाज़ो तव्हां हणी छॾियो। अहिड़ी हिसाब सां कहाणी जेका असां राब्ता कया आहिनि ऐं जेकी ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि, त यानी ज़ेर ज़िंदगी जी कामयाबी खां पोइ ही हिकु भेरो ॿीहर धमाकेदार ड्रामो वरी साॻी लोकेशन ते शूट कयो वेंदो ऐं सुठा ऐं बहितरीन अदाकार हूंदा। जीअं ज़ेर ज़िंदगी कामयाबियूं माणियूं, हाणे हीअ सोप सीरियल बि ईअं कामयाबियूं माणींदो ऐं अहिड़ी तर्ज़ जी कहाणी इन ते लिखी वेंदी। दोस्तों वीडियो सुठी लगी तो लाइक ऐं सब्सक्राइब कजो। अल्लाह हाफ़िज़।